नाज़रीन, गोलार्ची में भी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां इसराइल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नासिर अंजुम। जी नासिर, आज गोलार्ची शहर में फ़लस्तीन में जो इसराइल की तरफा इंसानी ज़ुल्म बरबरियत जी उनके खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो किया पे वजे। आज गोलार्ची में मुख़्तलिफ़ तंज़ीमन पारा मुख़्तलिफ़ वक़्तन में जो एहतिजाजी मुज़ाहिरो किया वजे। जेकॾहिं ॻाल्हि कई वजे इनमें शामिल तंज़ीमूं उन्हनि के हवाले से पाकिस्तान जमात इस्लामी की तरफा जमियत उलमा इस्लाम समेत जो बियूं तंज़ीमूं मजलिस वहदतुल मुस्लिमीन उनके तरफा भी जो आज मुज़ाहिरो किया हुआ। हिन वक्त मौजूद आहियां कराची बदीन मेन रोड से जिते गोलार्ची में मुख़्तलिफ़ शहरी समाजी सियासी मजहबी तंज़ीमन के तरफा जो है वो एहतिजाजी मुज़ाहिरो किया पे वजे। इन वक्त मूंसां गॾु कुछ एहतिजाज में शरीक उलमा कराम शामिल अचो तो उन्हनि सां ॻाल्हायूं। फ़लस्तीन के लाइ भरपूर जिद्दोजहद हुकूमत पाकिस्तान के करण खपे। असां इन लाइ पूरे मुल्क के अंदर निकिता आहियूं ऐं असांजो इहो आवाज़ इंशाअल्लाह न रुकबो जेसी ताईं इसराइल पंहिंजो ज़ुल्म बंद नथो करे। मुसलमान के मथा ॾींहुं राति वो ज़ुल्म सितम ढाइन पिया, फ़लस्तीन मुसलमान पिसन पिया, लेकिन पाकिस्तानी हुक्मरान आखिर खामोश छो आहिनि? मुसलमान अमन जो पैगाम ॾियण वारो आहे। हू फ़लस्तीन जेका निहत्ता ना हुननि वटि का एटम बम, ना हथियार, ना हुननि का अहिड़ी शइ, हू पंहिंजे मुक़दस इबादत ते हुननि खे रोकनि पिया। जंहिंजे करे अताके इस्लाम हू मज़हब आहे, हू कंहिंखे कंहिंजी इबादत ऐं कंहिंजे मसइले ते नथो रोके। हर कंहिंखे इजाज़त पंहिंजी इबादत करण जी। आख़िर ये यहूदो नसारा छा जे लाइ हुननि खे रोकनि पिया? मुज़ाहिरे में शरीक उलमा कराम की ॻाल्हि ॿोल ॿुधी इन्हनि जो चवणु हो त जेके बि आलम आहिनि ऐं जेके बि दीन जी दीनी जमातूं आहिनि उहे हुकूमत से मुकम्मल तौर पर सहकार कंदी आहे। इन्हनि जो मुतालबो है तो अक़वाम मुत्तहिदा ऐं पाकिस्तान की जो हुकूमत है वो इसराइल से जो है वो जंगबंदी से जो ऐलान के लिए पाबंद किया वजे। जी।